ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कोट गुलाम मोहम्मद भरिसां हथियारबंदनि जी घर में घिड़ी फायरिंग, बजणा मारिजी विया। छण जातल हथियारबंद वकील खान पठाण ऐं संदसि भाइटे नेहमत खान पठाण खे क़तल करे छॾियो। वाक़िए जे इतला ते पुलिस टिनि जवाबदारनि खे वीगो गाड़ी समेत सोघो करे वरितो। 3 फरार थी विया। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कोट गुलाम मोहम्मद भरिसां हथियारबंदनि जी घर में घिड़ी फायरिंग, बजणा मारिजी विया। छण जातल हथियारबंद वकील खान पठाण ऐं संदसि भाइटे नेमत खान पठाण खे क़तल करे छॾियो। वाक़िए जे इतला ते पुलिस टिनि जवाबदारनि खे वीगो गाड़ी समेत सोघो करे वरितो, जॾहिं ते 3 जवाबदार फरार थी विया। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, कोट गुलाम मोहम्मद भरिसां हथियारबंदनि जी घर में घिड़ी फायरिंग, बजणा मारिजी विया। चणजातल हथियारबंदनि वकील खान पठाण ऐं संदसि भाइटे नेमत खान पठाण खे क़तल करे छॾियो। वाक़िए जे इतला ते पुलिस टिनि जवाबदारनि खे वीगो गाड़ी समेत सोघो करे वरितो। 3 फरार थी विया। एक भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। कोट गुलाम मोहम्मद भरिसां हथियारबंदनि जी घर में घिड़ी फायरिंग, बजणा मारिजी विया। छण जातल हथियारबंदनि वकील खान पठाण ऐं संदसि भाइटे नेमत खान पठाण खे क़तल करे छॾियो।